आ मरणो हर हिक माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी, का बाहि लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं। तमामु ज़बरदस्त शाइरी मामा जुमन दरबदर साहब जी, ऐं तमामु ज़बरदस्त कंपोज़िशन असांजे प्यारे सिंगर ऐं कंपोज़र साद अलवी साहब जी, ऐं तमामु बहितरीनु आवाज़ु असांजो पुराणो ज़ंगियल दोस्त आसिफ़ सियाल तमामु बहितरीनु अंदाज़ में हिन कलाम खे ॻायो आहे। ऐं वरी जेको वीडियो ठाहियो आहे असांजे यार हैदर क़ादरी ऐं हुनजी पूरी टीम माशाल्लाह जसल आहे। तमामु नेक्स्ट लेवल जो वीडियो आहे, इंटरनेशनल लेवल जो वीडियो आहे, ऐं जंहिंमें हिकु मैसेज ॾिनो वियो आहे। सो दोस्तनि खे इहो ई चवंदुमि मां त अहिड़नि गाननि खे, अहिड़नि कलामनि खे, अहिड़ी शाइरीअ खे प्रोमोट कयो। उन सां ईअं थींदो जो हिकिड़ी सुठी शइ ठहंदी त ॿियो चवंदो त अञा मां इन खां वधीक सुठी शइ ठाहियां, त पोइ ईअं समाज में बहितरी ईंदी वेंदी। बाक़ी इन गाने ते वरी तनक़ीद बि कनि था घणा दोस्त त जेके हिन में वीडियो में तव्हां फोरू ॾेखारिया आहिनि उनखे सिंधी टोपी न पारायो आहे। त अदा नसल में उन्हनि में इहो मैसेज ॾिनो वियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो अदनान मुमताज़ जेको साउथ इंडियन जी फिल्मनि जे हीरो वांगुरु एंट्री करे थो हुन में, ऐं उन्हनि ॿिन्ही खे अची उन्हनि जी रस्ता रोक करे थो ऐं उन्हनि खे अची पंहिंजे स्टाइल में सम्झाए थो। उनमें खणी हुनजो ऑडियो त न आयो, पर मां सम्झां थो जेको उन्हनि खे उहो सम्झाए थो पंहिंजे स्टाइल में, त उहो इहो ई चवे थो उन्हनि खे त यार शर्म अचणु खपे भाऊ तव्हांखे, सिंधी टोपी पाए करे तव्हां हीअं माण्हुनि खे फुरो था कयो, उन्हनि जी मोबाइल फुरियो था। ग़रीब स्टूडेंट माण्हू आहे, शागिर्द माण्हू आहे, उन मोबाइल कीअं वरिती हूंदी तव्हांखे इहा ख़बर आहे? तव्हां हुनखे मोबाइल फुरी आहे, तव्हां सिंधी टोपी पाए करे समाज खे कहिड़ो मुआशिरे खे तव्हां पैगाम था ॾियो? शर्म अचणु खपे तव्हांखे, वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे यार। त पोइ वरी हू शर्मसार थी हुनखे मोबाइल वापसि था ॾियनि। सो इन में इहो मैसेज ॾिनो वियो आहे। ॿियो ईअं न आहे त उहो जेको आहे सो माण्हू अहिड़ा वीडियोज़ ठाहिनि जेके प्यार मुहबत वारा बि ठहंदा आहिनि, रोमानवी उहे बि ठहंदा आहिनि, पर हीउ हिकिड़ो मैसेज आहे। हीउ हिकिड़ो हिन वीडियो में तव्हां मुख़्तलिफ़ स्टोरीज़ ॾिठियूं हूंदियूं। आकाश असगर हुन में अचे थो, खुली कचहरी में जेको हिकिड़ो माण्हू वेठो आहे उनखे पना फाड़े उछलाए हणे थो मुंहुं वारा, या रक्शो उकल्टी थियो पियो आहे त आसिफ़ सियाल हैदर क़ादरी वञी हुनजी मदद कनि था ग़रीब जी। मैसेज ॾिनो वियो आहे त नौजवाननि खे ख़ासि करे त अहिड़ा वीडियोज़ ठाहियो ऐं इहे कमु कयो समाज में मुआशिरे में बहितरी आणण जे लाइ। ऐं बाक़ी ॾाढो ज़बरदस्त कमु कयो आहे असलम चांडियो, असांजो तमामु बहितरीनु दोस्त, ऐं असांजो त मुंहिंजो त ख़ासि करे मोहसिन आहे। असलम चांडियो साहब बि ज़बरदस्त हुन में अदाकारी कई आहे। वाहिद रज़ा त इहा आहे असांजो नेचुरल आर्टिस्ट, उन बि ज़बरदस्त मस्त जी जेका एक्टिंग कई आहे तमामु बहितरीनु। सभिनी दोस्तनि ॾाढो सुठो कमु कयो आहे ऐं डायरेक्शन ॾाढी ज़बरदस्त। हैदर क़ादरी परफॉर्मेंस, हैदर त क़ादरी लाजवाब एक्टर आहे, वर्सटाइल एक्टर आहे, ॾाढो सुठो डायरेक्टर आहे। ॾिसो तव्हां इनजे कम में तव्हांखे नवाण नज़र ईंदी हमेशह। सो हैदर क़ादरी वेल डन, ऐं अदनान मुमताज़, आकाश असगर, असलम चांडियो, वाहिद रज़ा, पूरी टीम, ऐं परवेज़ अली सूमरो जेको सिनेमा फोटोग्राफर आहे, हिन जो कैमरा वर्क हुनजो आहे, उन बि ॾाढो ज़बरदस्त इहो वीडियो ठाहियो आहे। त हुनजा ॿिया वीडियो तव्हां ॾिठा हूंदा टिकटॉक या तक़रीबन हुनजो पंहिंजो शौक़ु आहे ज़ाहिर आहे। त ॾाढो सुठो कमु पिया कनि दोस्त। त मां सभिनी दोस्तनि खे इहो ई चवंदुमि त सुठी शाइरी खे, सुठे आवाज़नि खे ईअं प्रोमोट कयो। बाक़ी न त पोइ इहा हालति हूंदी त जेको आहे पने आकल में पपन बुलो आहे, ऐं ह्यूस्टन में हिते असां वटि अमेरिका में वरी ज़ाकिर बुलो आहे। अहिड़ी शाइरी थींदी रहंदी। हीअ त अहिड़ी, मां हिकिड़ो कलाम ॿुधो हुयो अजीब कुझु ॾींहं अॻु, अहिड़ो हणी वञे चक जो मुड़ुस खे थी पियो शक। वरी असांजा दोस्त वरी उन्हनि खे अञा वधीक वायरल कनि था त हाणे हे ॾिसो साईं अहिड़ी शाइरी बि थिए थी। बाबा गंद जेको हूंदो आहे उनखे ढकबो आहे, उनखे दफ़न कबो आहे, या उनखे ट्रे में सजाए करे तव्हां दुनिया जे अॻियां पेश कंदो त हे असां वटि हे शयूं आहिनि। त उन्हनि शयुनि खे प्रोमोट न कयो, अहिड़ी ग़लीज़ शाइरीअ खे या आम रवाजी शाइरी जेका हूंदी आहे, अहिड़ी शाइरीअ खे प्रोमोट कयो जेका उत्साह ॾिए माण्हुनि खे ऐं माण्हुनि में जागरता पैदा करे। सो माण्हू कमु कनि पिया सुठो, ॾाढो सुठो कमु पिया कनि। ईअं ई कमु कंदा रहो दोस्तो। ऐं ॿियनि दोस्तनि खे बि चवंदुमि त अहिड़ा सुठा सुठा वीडियोज़ ठाहियो ऐं मुआशिरे जी इस्लाह कयो, पंहिंजी कोशिशि कयो, पंहिंजे वसाहर। जीअं राबेंद्रनाथ टैगोर लिखियो आहे त सिज हिकु दफ़ो चयो त केरु आहे जेको मूंखां पोइ दुनिया में रोशनी फैलाईंदो, त ॿिए अॻिते वधी करे चयो त मां कोशिशि ज़रूरु कंदुसि। त असांजा दोस्त बि कोशिशि कनि था सभई मिली करे त मुआशिरे खे अहिड़े तरफ़ वठी वञूं जिते जागरता पैदा थिए, सुजाॻी अचे ऐं माण्हू सुठियुनि शयुनि तरफ़ अचनि। सो इहो ई मुंहिंजो पैगाम हुयो। अॼु जो वीडियो बि ठाहियुमि, पंहिंजे हिन पेज ते रखियो आहे, फेसबुक पेज ते। हिनखे घणे खां घणो तव्हां शेयर कयो, फॉलो कयो हुन पेज खे। ऐं यूट्यूब चैनल आहे, उन ते कॉमेडी वीडियोज़ कोशिशि कयूं था हिते कुझु मां टीम ठाहियां थो अमेरिका में, कुझु हिकु ॿ माण्हू ॾिठा आहिनि जिन सां वीडियोज़ ठाहियां, जेके तव्हां ख़ासि करे चाहियो था। इहो त मज़ा ई आहे, कॉमेडी वीडियोज़ ठाहियो, उहा बि कोशिशि आहे। पर हिते असल में अमेरिका में माण्हुनि वटि टाइम तमामु घटि आहे अहिड़ियुनि शयुनि जे लाइ न। सो कॾहिं ॾिसंदासीं, को मोकिलियो वक़्तु हुजे, मोकिलियो ॾींहुं हुजे
त को टाइम कढी करे के आइडिया ते हिते अमेरिका जे हवाले सां का कॉमेडी वीडियो बि ज़रूरु ठाहींदासीं, कॉमेडी स्किट्स बि ठाहींदासीं। सो अॼु मिड़ई ॻाल्हि ॿोल कईसीं तव्हां सां, 2 ॾींहं विच में गैप अची वियो, वीडियो न रखी हुई। कोशिशि कंदुसि हाणे त रोज़ानो जी बुनियाद ते काई न काई तव्हांखे वीडियो ॾियां ऐं कुझु न कुझु ॻाल्हि ॿोल कयां तव्हां सां, हिन सां इंटरेक्शन बि थिए थो तव्हां सां कमेंट्स जे ज़रिए। सो कमेंट्स जे ज़रिए ॿुधाइजो ऐं हिन वीडियो खे ज़रूरु ॾिसिजो। हैदर क़ादरी ऑफिशियल पेज ते बि इहो वीडियो पियो अथव ऐं घणे खां घणो हुनखे वायरल कयो। इहो हुनजा व्यूज़ माना मिलियंस में अचणु खपनि। जीअं असां सिंधी माशाल्लाह आहियूं न 6-7 करोड़, त 6-7 करोड़ खां वधीक हिन में व्यूज़ अचणु खपनि। पूरी दुनिया में हिन वीडियो खे फैलायो ऐं सुठियुनि शयुनि खे प्रोमोट कयो। वॾी महिरबानी।